अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सिंध समाचार में अवां खे भली कार चवंदासीं। सिंध समाचार के नाइट एडिशन में अवां खे सब खां पहिरीं अपडेट कंदासीं सरहद मां, जिते क़ौमी शाहराह ते ट्रॉलर जे टक्कर में मोटरसाइकिल सवार बीरबल वासो फौत जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। इतलाबाद पुलिस पहुची फौती जो मढ़ ऐं ज़ख़्मी खे इस्पताल मुंतक़िल कयो। इहा ख़बर वास्ते शेयर कयूं पिया। सरहद वेझो क़ौमी शाहराह ते ट्रॉलर जे टक्कर में मोटरसाइकिल सवार बीरबल वासो फौत जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। इतलाबाद पुलिस उते पहुती फौती जो मढ़ ऐं ज़ख़्मी के इस्पताल मुंतक़िल कयो। सरहद वेझो क़ौमी शाहराह ते ट्रॉलर जे टक्कर में मोटरसाइकिल सवार बीरबल वासो फौत जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। इतलाबाद पुलिस पहुची फौती जो मढ़ ऐं ज़ख़्मी के इस्पताल मुंतक़िल कयो आहे, जिते ज़ख़्मी जो इलाज जारी आहे। इहो हादसो पेश आयो आहे सरहद वेझो क़ौमी शाहराह ते ट्रॉलर जो टक्कर लॻण सबबि मोटरसाइकिल सवार फौत थी वियो, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। इतलाबाद पुलिस पहुची फौती जो मढ़ ऐं ज़ख़्मी खे इस्पताल मुंतक़िल कयो आहे, जिते ज़ख़्मी जो इलाज कयो पियो वञे। सरहद वेझो क़ौमी शाहराह ते ट्रॉलर जे टक्कर में मोटरसाइकिल सवार फौत थी वियो, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुती ऐं फौती जो मढ़ ऐं ज़ख़्मी खे इस्पताल मुंतक़िल कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं हाकिम अबड़ो खां। जी हाकिम, छा तफ़सील आहिनि वधीक? क़ौमी शाहराह ते नेशनल हाईवे ते मोटरसाइकिल थाना में टक्कर थी पई, जिनकी 25 साल बीरबल वासो जेको थॾे थी पहुती आहे, जेको ज़ख़्मी आहे उनजी सुञाणप नथी थिए, जंहिंखे सरहद पुलिस कोर्ट खे मुंतक़िल की लाश जी ज़रूरी कार्रवाई सबबि जेको उनखे वापसि ॾियण जो ऐं जेको ट्रॉलर ड्राइवर आहे जेको उहो फ़रार थी वियो आहे। पुलिस ने ट्रॉलर ड्राइवर जी तफ़तीश आहे, अञा त जेको आहे उहो हथ नथी आहे। वॾी महिरबानी हाकिम अबड़ो तफ़सील ॾियण जे लाइ। हाला वेझो ॻोठ हुसैन बख़्श लखारी में संगावती तकरार तां लखारी बिरादरी के ॿिनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि औरतुनि ऐं ॿारनि समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इतलाबाद पुलिस पहुची ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ इस्पताल मुंतक़िल कयो। हाला वेझो ॻोठ हुसैन बख़्श लखारी में संगावती तकरार तां लखारी बिरादरी के ॿिनि में झेड़ो थी पियो। अपडेट्स मालूम कंदासीं अब्दुल गफ़ूर मेमण खां। जी अब्दुल गफ़ूर, छा तफ़सील आहिनि वधीक? ॿुधाईंदो वञा त हाला ॻोठ हुसैन बख़्श लगारी में रहंदड़ लगारी बिरादरी ॿिनि धुरियुनि में जेको आहे हिकु पुराणो जेको संगावती तकरार हलंदड़ हो, जेको हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे कर कयो आहे। अॼु जेको आहे ग़ुलाम मुस्तफ़ा लगारी धुर पारां जेको आहे एहसान लगारी घर ते जेको आहे पंहिंजनि 8 खां वधीक हथियार बंदनि खां लैस जेको आहे घर ते जेको आहे एहसान लगारी घर ते चढ़ाई करे घर में मौजूदु औरतुनि ॿारनि ऐं मर्दनि ते जेको आहे कुहाड़ लठियुनि सां हमिलो कंदे जेको आहे 5 औरतुनि समेत 8 मर्दनि खे जेको आहे सॼी ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी खे जेको मक़ामी जेको औरतुनि जे दावनि ते उते मौजूदु जेको जो पाड़े वारनि ज़ख़्मी खे फौरी तौर ते जेको तहलका इस्पताल हाला पहुचायो आहे। जॾहिं हुननि ज़ख़्मी थींदड़ में एहसान अली लगारी, गुलाम शबीर रफ़ीक लगारी, अली नवाज़ लगारी, हाजरा आमना, गुलाम सकीना, नजमा कावई, साजिदा लगारी जी हालत इंतहाई तशवीश में ॿुधाई वञे पई। ज़ख़्मी औरत ने मर्दनि खे हाला इलाज करण बैदि उनखे फौरी तौर ते जेको नाज़गाड़ो जेको सिविल अस्पताल हैदराबाद उमाणे वियो आहे। ॿिए तरफ़ मालूम थियो त जॾहिं हालात जेको भाणोड़ पुलिस सां राब्तो कयो आहे त भाणोड़ पुलिस जे चवण त हीउ जेको तकरार आहे ज़ाती तकरार आहे, जेको सिलसिलो जेको काफ़ी वक़्तु हलंदो रहे, हिन में ठापर थियण खां पोइ ऐं जेके जवाबदारियूं ॼाणाया विया हुननि जी गिरफ़्तारी लाइ जेको काफ़ी जेको क़दम खयां विया आहिनि ऐं हीअं हिन ताईं जेको आहे अॼु ताईं जेको आहे सिर्फ़ु 2 जवाबदार गिरफ़्तार कया अथऊं। बाक़ी जवाबदार गिरफ़्तार करण लाइ टीमूं जोड़ियूं वयूं आहिनि ऐं छापो सिलसिलो जारी कयो आहे। ॿिए तरफ़ इहो माण्हू जो ज़ख़्मी थींदड़ जो चवणु आहे त हीउ हमिलो जेको आहे सो मक़ामी जेको सैयद आहे सैयद मुर्तज़ा शाह जो मैनेजर आहे ग़ुलाम मुस्तफ़ा उर्फ़ ग़ुलाम लगारी, जेको उन्हनि जेको पंहिंजे हथियार बंदनि सां घरनि ते हमिलो करे संदनि औरतुनि ऐं बदतमीज़ी ऐं उन्हनि खे नारवा सलूक कयो आहे। ज़ख़्मी जो इहो चवणु आहे त हुननि जेको आहे हथियार बंदनि जेको आहे सो ॿिनि औरतुनि खे जेको हिकु कमरे में बंदि करे उन्हनि खे जेको आहे बराना हालत में करे ऐं उनखे रखी छॾियो आहे, जंहिंजे लाइ हुननि जेको इंसाफ़ जी घुर कई आहे। उन मौक़े ते हुननि चूंडियल नुमाइंदनि ऐं हितां जी जेको पुलिस जे अलावा तहक़ीक़ात जो मुतालबो करे हक़ीक़ी जवाब खे फौरी गिरफ़्तार करण जो मुतालबो पिणु कयो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अब्दुल गफ़ूर मेमण अपडेट करण जे लाइ।
कंदकोट पुलिस मुखबियुनि जी बाज़ियाबी लाइ दुरानी महर वारे कचे में ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो। ऑपरेशन दौरान फायरिंग जी ॾेवट में पुलिस एहलकार तैयब गुजराणी ज़ख़्मी थी पियो। वकील ख़बर ॾियो पिया कंदकोट पुलिस मुखबियुनि जी बाज़ियाबी लाइ दुरानी महर वारे कचे में ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो। ऑपरेशन दौरान फायरिंग जी ॾेवट में पुलिस एहलकार तैयब गुजराणी ज़ख़्मी थी पियो। अपडेट्स मालूम कंदासीं इमरान खोसो खां। जी इमरान, छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुल शायद कंदकोट में दुरानी महर जे कचे वारे इलाइक़े में मुग़वियुनि जी बाज़ियाबी ऐं ॾोहारियुनि जे ख़ात्मे लाइ ऑपरेशन कयो पियो वञे। ऑपरेशन हिन वक़्तु 12 ॾींहं में दाख़िल थी वियो आहे। दुरानी महर जे कचे वारे इलाइक़े में बख़्तरबंद गाॾी मां पेर तिरकण सबबि कंदकोट वासी पुलिस एहलकार मोहम्मद तैयब गुजराणी ज़ख़्मी थी पियो। जॾहिं त ज़ख़्मी पुलिस एहलकार के शहर में ज़ख़्मी पुलिस एहलकार जे मुक़ाबले में ज़ख़्मी थियण जी अफ़वाहूं फैलण बाद वॾे अंग में शहरी जेको कंदकोट जे सिविल अस्पताल में गॾु थी पिया ऐं पुलिस एहलकार के ॾिसण लाइ सिविल अस्पताल में रश जमा थी वई। इन सिलसिले में एसएसपी कश्मीर कंदकोट अमजद हुसैन शेख राब्ते ते ॿुधायो त असीं गुज़िरियल 12 ॾींहं खां कचे में मौजूदु आहियूं ऐं 12 ॾींहनि में पुलिस खे कामयाबी मिलियूं आहिनि। 7 मुग़वी बाज़ियाब जॾहिं त हिकु धाड़ियल मुक़ाबले में मारिजी वियो ऐं 5 ॾोहारियुनि खे पुलिस ज़ख़्मी कयो आहे। हुन चयो त शहरी कंहिं बि अफ़वाह ते ध्यानु न ॾियनि। अहिड़ियूं अफ़वाहूं पुलिस खे कमज़ोर करे सघनि थियूं ऐं ॾोहारियुनि खे हथी मिली सघे थी। हुन चयो त पुलिस जा हौसला बुलंद आहिनि। पुलिस पंहिंजी बहितर कारकर्दगी सबबि ज़िले जे अमन अमान जी बहाली यकीनी बणाई आहे। होॾां ज़ख़्मी पुलिस एहलकार जा वारिस मातम कंदा सिविल अस्पताल कंदकोट पहुता ऐं पुलिस पारां पुलिस एहलकार जी ख़ैरियत ॿुधाइण बाद पुलिस जा जेके ज़ख़्मी पुलिस जा वारिस आहिनि उहे कंदकोट सिविल अस्पताल में वापसि हलिया विया। जी वॾी महिरबानी इमरान खोसो अपडेट करण जे लाइ। कंदकोट पुलिस मुख़बियुनि जी बाज़ियाबी लाइ दुरानी महर वारे कचे में ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो आहे। बाड्रामान 3 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थियल 15 वरनि जे नींगर गंडू गोपांग जो ॻोल्हा बावजूद पतो न पियो। गुम थियल नींगर जे वारसनि पुलिस तोड़े आला अख़्तियारनि खां ॻोल्हा में मदद जी अपील कई आहे। वाक़िया ख़बर ॾियो पिया बाड्रामान 3 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थियल 15 वरनि जे नींगर जो ॻोल्हा बावजूद पतो नाहे पइजी सघियो। अपडेट्स मालूम कंदासीं वहीद गांव खां। वहीद, छा तफ़सील आहिनि वधीक? शेखपाड़े जो रहवासी 15 वरनि जो नींगर आहे गंबू उर्फ ॾाॾो गोपांग जेको गुज़िरियल 3 ॾींहंनि खां पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। नींगर जे वालिद मज़हर गोपांग नींगर जी गुमशुदगी बाबति बाडरे थाणे ते एनसी दाख़िल कराईंदे मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त नींगर शहर में हिकु गैरेज ते कमु कंदो हो जेको 3 ॾींहं अॻु सुबुह जो मानी खाई गैरेज ते वियो पर हिन वक़्त ताईं वापसि न आयो आहे। असां संदसि काफ़ी ॻोल्हा कई आहे, उन बावजूद बि को ॾस पतो न पइजी सघियो आहे। हिन पुलिस अख़्तियारनि ऐं वस वारनि खे अपील कई आहे त संदन नींगर जी ॻोल्हा में मदद कई वञे। जी वॾी महिरबानी वहीद तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़रीन, सेवण में हज़रत लाल कलंदर शहबाज जी दरगाह ते पाबंदी बावजूद ज़ाइरीन जी आमद जो सिलसिलो जारी आहे। ज़ाइरीन जो चवणु आहे त दरगाह जे दर तां शफ़ा मिलंदी आहे। दरगाहूं बंदि न थियणु घुरिजनि। अणवणंदड़ वाक़िए जी सरकार खे ख़बर आहे। वाक़ियो कंहिं करायो? तफ़सील ॿुधाए रहियो आहे एम अशरफ अतार। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं लाल शहबाज कलंदर जी नगरी सेवण में। हिते जेको आहे सो लाल शहबाज कलंदर जो 769 उर्स मुबारक जी ॿी धमाल आहे अॼु। ऐं ही काल खां वठी जेको आहे सो मातमी जुलूस जो सिलसिलो जारी आहे ऐं लाल शहबाज कलंदर जे शहर में दाख़िल थियल ऐं ज़ाइरीन आयल आहिनि हिते। ऐं हिते जेको आहे सो लाल शहबाज कलंदर जी नगरी में जेको थींदड़ वाक़ियो हुयो जे ज़ाइरीन अची ज़बरदस्ती गेट टोड़िया, उन जे लाइ जेको आहे हिते चौंकनि ते ऐं मुख़्तलिफ़ जायुनि ते दरवाज़नि ते जेको आहे सो पुलिस ऐं रेंजर्स मुक़ररु कई वई आहे। वॾा अटाला हिते बीठल आहिनि, जॾहिं त पुलिस मोबाइलूं जेको आहे सो रोडनि ते बीहारी वियूं आहिनि ऐं उन खां अलावा हर चौंक ते जेको आहे पुलिस एहलकार मुक़ररु कया विया आहिनि जीअं को अणवणंदड़ को वाक़ियो पेश न अची सघे। अचो त हिते जेके मौजूदु ज़ाइरीन आहिनि, मातमी आहिनि, इन वाक़िए बाबति छा था चवनि ऐं हू लाल शहबाज कलंदर जी दरगाह बंदि हुजण जे करे उन्हनि खे कहिड़ियूं ॾुखियायूं पेश अची रहियूं। तो ये है कि मैं ये कह रहा हूँ कि यहाँ पर हम पुरसादारी के लिए आए हैं और पुरसा हो रहा है। जिस चीज़ की कलंदरे किब्रिया को ज़रूरत है वो हो रहा है। बाकी ढोल ढमक्के ये बंद हैं और ये बंद ही रहे तो अच्छा है। या हुसैन होती रहे, या हुसैन हो रही है, बहुत अच्छी हो रही है। दरबार बंद है,
बात यह है कि ये बंद करने वाली जगह नहीं है जो बंद कर दी है। बंद करने वाले हैं शॉपिंग सेंटर, बड़े बड़े मॉल। ये तो शफा का किबरिया का दर है, यहाँ से तो शफा मिलती है। यहाँ तो अपने अकीदे की ईमान की बात है। यहाँ पर SOPs वगैरह ये दुनियावी है, ये दुनियावी मामला नहीं है। यहाँ पर रूहानी मामलात है, यहाँ पर कुछ और मामलात है। यहाँ पर ये मास्क वगैरह, सैनिटाइज़र ये शॉपिंग मॉल में चलते हैं। यहाँ तो अकीदे की बात है, यहाँ तो शिफा मिलती है। बीमार आते हैं उनको शफा मिलती है, माजूर आते हैं उन्हें शफा मिलती है। ये तो कलंदर किबरिया का दर है। तो हम भी घूम रहे हैं, अल्हम्दुलिल्लाह सारे घूम रहे हैं और फ्रेश हैं। वाकये के बारे में क्या? ये वाकया जो हुआ जी, ये कोई मानने वाला नहीं कर सकता। ये कोई शर पसंद होंगे, ये किन की तरफ से भेजे हुए ये गवर्नमेंट को पता है। लेकिन ये कि मेरा ये ईमान है कि जो कलंदर किबरिया के मानने वाला होगा वो ये कभी भी नहीं करेगा। अज़ाए हुसैन जो इहो बाला है SOPs कहूँ ऐं वायरस वग़ैरह खां हे जेके अज़ादार मौला जा हिते मातमदारी कनि था न, इन में कोई भी क़िस्म जो हे त शिफ़ा जो दर आहे। असल में हितो त शिफ़ा मिलंदी। करोना ला इलाज मर्ज़ हितो ठीकु थी वेंदा आहिनि। करोना का बि ॻाल्हि कोन्हे। हिते जेके ज़ाइरीन आयल आहिनि हे पंहिंजे इश्क में आयल आहिनि ऐं हिते अल्हम्दुलिल्लाह कंहिंखे बि अहिड़ो क़िस्म जो कोई बि करोना जो भउ नाहे, ख़ौफ़ नाहे। पर गवर्नमेंट पंहिंजा इक़दामात करे थी, उहो करे थी। पर हे ज़वार आशिक आहिनि, लाल साईं जा पांधीअड़ा आहिनि, हे पंहिंजी ड्यूटियूं ॾियनि था। हिननि खे कंहिं क़िस्म जो बि डपु नाहे। अच्छा साईं, जो कल्ह दरअसल जेका हिते कुझु अहिड़ा अनासिर हुया जेके शरारत करण वारा, उन्हनि जो मक़सदु इहो ई हो त हिते हिकिड़ी शरारत करे ऐं हिते लॉकडाउन सख़्तु करायो वञे या अहिड़े क़िस्म जो जेको आहे हिते 144 करायो वञे त जीअं आज़ादारी खे रोकियो वञे। सो तव्हां ॾिसो था पाण उहा हुनजी कोशिशि नाकाम थी वई आहे। उहे शरारती माण्हू आहे जिन हिते अची शरारत कई ऐं अल्हम्दुलिल्लाह आज़ादारी जारी सारी आहे। सो अहिड़े कंहिं क़िस्म जो नाकाम कोशिशि थी वई आहे उन्हनि जी। उहे को आज़ादार न हुया। रिपोर्ट वांडी नाज़रीन, हैदराबाद जे तालके लतीफ़ाबाद ऐं कासिमाबाद में इंतज़ामिया पारां हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन करे केतिरी अदावतूं ड्राहे पट कयूं वयूं आहिनि। इंतज़ामिया जो चवणु आहे त अदालती हुकुम तहत गैर क़ानूनी अदावतनि खे ड्रातो वेंदो। अपडेट्स मालूम कंदासीं इम्तियाज़ कोसो खां। जी इम्तियाज़, छा तफ़सील आहिनि वधीक? शायद हैदराबाद में ज़िले इंतज़ामिया पारां टिनी शहरी तहलकनि में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो। कासिमाबाद में एंटी इंक्रोचमेंट अमले असिस्टेंट कमिश्नर गदा हुसैन सूमरो जेदवाणी में वाधूआ समेत ॿिनि इलाइक़नि में हद दख़लनि ख़िलाफ़ कार्रवाई कई। जिन कार्रवाई दौरान इंतज़ामिया हेवी मशीनरी ज़रिए वाधूआ जे हिकु पासे खां गैर क़ानूनी तौर क़ाइमु थल्ला छपरा मांडड़ियूं ड्राए पट कयूं। जॾहिं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फुटपाथनि ते ठहियल जेके स्टैंड बाय जनरेटर आहिनि या दुकान पारां विकिरियल रखियल जेको सामान हो उहो हटायो वियो आहे। अहिड़ी रीति असिस्टेंट कमिश्नर अमीन वतू सिटी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एंटी इंक्रोचमेंट अमले सां गॾु बि कार्रवायूं कयूं आहिनि। उन्हनि कार्रवायुनि दौरान फुटपाथनि बाज़ारनि ऐं शॉपिंग सेंटरनि साम्हूं क़ाइमु थियल जेके गैर क़ानूनी अदावतूं हुयूं उहे ड्राए पट कयूं वियूं आहिनि ऐं उते बि जेके जनरेटर ऐं ॿियो सामान रखियल हो उहो तहवील में वठी बल्दिया ऑफिस मुंतक़िल कयो वियो आहे। लतीफ़ाबाद तहलके में जेका असिस्टेंट कमिश्नर आहे साइमा फातिमा अहमद, उन जी अॻवानी में एंटी इंक्रोचमेंट अमले अॼु ॿिए ॾींहुं बहाली रोड खां फतेह चौक ताईं रोड जे ॿिन्ही पासनि खां हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो। कार्रवाई दौरान टीम हुते थल्ला छपरा मांडड़ियूं कुझु घरनि जा जेके हिसा आहिनि, दालान, कार पार्किंग या ॿियूं जेके अदावतूं हुयूं उहे ड्राए पट कयूं आहिनि। जॾहिं त हुते बाज़ार में किचन थोरे घरनि जे मालिकनि पारां जेके गैर क़ानूनी अदावतूं हुजनि थियूं उहे बि अदाचियूं वियूं आहिनि। ज़िले इंतज़ामिया जो चवणु आहे त जेके कब्ज़ाखोर माण्हू आहिनि उन्हनि खे कंहिं सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। अदालती हुकुम ते जे हद दख़लनि ख़िलाफ़ जेको ऑपरेशन आहे उहो जारी रहंदो। जी शायद वॾी महिरबानी इम्तियाज़ कोसो अपडेट करण जे लाइ। हैदराबाद जे तालके लतीफ़ाबाद ऐं कासिमाबाद में इंतज़ामिया पारां हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन करे केतिरी अदावतूं ड्राहे पट कयूं वयूं आहिनि। पेरोमल ऐं भरपासे जे इलाइक़नि में मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे चौपायो माल मरण लॻो आहे। मालवदन चयो आहे त शहर में क़ाइम वेटरनरी अस्पताल में मुक़रर डॉक्टर सरकारी दवाउनि खे ख़ानगी स्टोर्स ते विकिरो करे रहिया आहिनि, जिन ते चौपाए माल खे वैक्सीन न थियण सबबि वथाण ख़ाली थी रहिया आहिनि। वाक़ई ख़बर ॾियो पिया नाज़रीन, मालवदन चयो आहे त शहर में क़ाइम वेटरनरी अस्पताल में मुक़रर डॉक्टर सरकारी दवाउनि खे ख़ानगी स्टोरनि ते विकिरो करे रहिया आहिनि। अपडेट्स मालूम कंदासीं दिलदार ख़ासकली खां। जी दिलदार, छा तफ़सील आहिनि वधीक? जी शायद ही तहलके सांगर जो मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल आहिनि, जंहिंमें यूनियन काउंसिल सेठार पीर आहे, यूनियन काउंसिल सादड़ो, यूनियन काउंसिल दड़ो बाज़ार, बहरमबरी
उन में कुछ वक़्त खां वठी पिते जी बीमारी ऐं घुटी जी बीमारी हले पई, जंहिंमें चौपायो माल जेको ॿाकरो माल आहे उहो उन बीमारी विघे मरी रहियो आहे। जॾहिं त भाॻियनि पारां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां एहतजाज बि कया विया आहिनि ऐं वेटनरी डॉक्टरनि खे बि उन जे हवाले सां जेको सो ॿुधायो वियो आहे, पर उन जे बावजूदि ज़िले इंतिज़ामिया सांगड़ या पेरूमल वेटनरी डॉक्टर जेके आहिनि उहे इलाइक़े में नथा अचनि ऐं न वरी उन जी का वैक्सीन कई वई आहे, जंहिंजे करे केतिरनि भाॻियनि जा वाड़ा ख़ाली थी रहिया आहिनि। ऐं पिते जी बीमारी अहिड़ी आहे जो ओचितो माल खे तकलीफ़ थिए थी ऐं राति जो माल जेको वाड़े में हूंदो आहे त सुबुह जो जेको सो मोह पियो हूंदो आहे। ऐं उन सिलसिले में मुख़्तलिफ़ आबादगार जेके भाॻिया आहिनि उन्हनि जो चवणु आहे त असां DC सांगड़ खे बि अहिड़े क़िस्म जूं एप्लीकेशनूं कयूं आहिनि ऐं उन खां पोइ वेटनरी डॉक्टर जेके आहिनि उन्हनि खे जेको ॿुधायो आहे, पर उनजे बावजूदि का बि वैक्सीन नथी कई वञे, उनजो नोटिस वरितो वञे। जी वरी महिरबानी दिलदार तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़रीन अव्हांखे अपडेट कयोसीं त पेरूमल ऐं भरपासे जे इलाइक़नि में मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे चौपायो माल मरी रहियो आहे, पर अञा ताईं को नोटिस नाहे वरितो वियो। मालवंदनि जो इहो चवणु आहे त शहर में क़ाइमु वेटनरी अस्पताल में मुक़रर डॉक्टर सरकारी दवाउनि खे ख़ानगी स्टोर्स ते विकिरो करे रहिया आहिनि, जॾहिं त चौपाए माल खे वैक्सीन न थियण सबबि अथाण ख़ाली थी रहिया आहिनि। कश्मीर वेझो ॻोठ सरदारो खोसो में घिटी जे लंघता मलिक ऐं जखराणी बिरादरी जी ॿिनि धुरनि विच में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियूं लॻण सबबि मलिक बिरादरी जा 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस मूजिबि ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। अगराई कंदड़ धुर ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। तफ़सील मालूम कंदासीं मोहम्मद शरीफ़ जामनो खां। जी मोहम्मद शरीफ़, छा तफ़सील आहिनि वधीक? जी कश्मीर थाने जी हद ॻोठ सरदारू खोसो में मलिक ऐं जखराणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में रस्ते जी मालिकी तां थियल झेड़े में लठियूं लॻण जे नतीजे में मलिक बिरादरी सां तालुक़ रखंदड़ 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में बेड़ा मलिक, करम अली मलिक, रहम अली मलिक, गुलबार मलिक शामिल आहिनि, जिन खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिन में 2 ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾियण लाइ रहीमयार खान अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿिए पासे कश्मीर पुलिस जो चवणु आहे त धुरियुनि में रस्ते जी लंघता झेड़ो थियो आहे। अगराई कंदड़ धुर ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। जी वरी महिरबानी मोहम्मद शरीफ़ अपडेट करण जे लाइ। नाज़रीन अव्हांखे आगाह कयोसीं त कश्मीर वेझो ॻोठ सरदारो खोसो में इहो वाक़ियो पेश आयो। घिटी जे मामले तां मलिक ऐं जखराणी बिरादरी जे 2 धुरनि विच में झेड़ो थी पियो। ठारूशाह भरिसां अफ़वाह ॼाणायल नारी जी बाज़ियाबी लाइ संदसि वारसनि एहतजाज कयो। एहतजाज कंदड़नि चयो त 13 ॾींहं अॻु जवाबदार वज़ीर अली सैतो ऐं 2 हथियारबंदनि जे तरफ़ां नारी अनीला पीरज़ादो खे अग़वा कयो वियो। दाहिण बावजूदि पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ को बि तहरुक नाहे वरितो। यह ख़बर वास्ता शेयर कयूं पिया ठारूशाह मां, जिते अग़वा ॼाणायल नारी जी बाज़ियाबी लाइ संदसि वारसनि तरफ़ां एहतजाज कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं गुलाम शबीर उजण खां। गुलाम शबीर, छा तफ़सील आहिनि वधीक? ॿुधाईंदो हलां ठारूशाह भरिसां अॻुवाल थियल नारी जे बाज़ियाबी लाइ औरतुनि ऐं मासूम ॿारनि जो एहतजाज कयो आहे। जॾहिं त संदसि अमड़ जेको आहे एहतजाज करे चयो आहे त मुंहिंजी मासूम न्याणी जेको 12 वर्षनि जी न्याणी आहे अनिला, खेसि जेको आहे साता बिरादरी जे जेको आहे माण्हुनि हथियारनि तौर ते अॻवा कयो आहे। असां SSP नौशर फिरोज़ ऐं SHO ठारूशाह खे केतिरा ई दफ़ा जेको आहे शिकायतूं कयूं ऐं FIR दाख़िल बि कराया, पर पुलिस को बि क़दम नथी खणे असांजी नारी खे जेको आहे बाज़ियाब करनि। उन्हनि जो चवणु आहे त नारी जी उमिरि जेकी आहे उहा 12 साल आहे ऐं 7 क्लास जी शागिर्दियानी आहे। उन्हनि हथियार ज़ोर ते उनखे अॻवा कयो आहे ऐं हू हिकु कूड़ो निकाहनामो जेको आहे मुखालिफ़ दर जेकी आहे 62 जेके आहिनि उन्हनि हिकिड़ो कूड़ो मुखालिफ़ जेको आहे निकाहनामो जेको तयारु करायो आहे, जेके असां नथा वञूं। नारीअ खे जेको आहे गिरफ़्त जेको आहे बाज़ाब कराए अदालत में पेश कयो वञे। जी ठीकु आहे, वरी महिरबानी गुलाम शबीर अपडेट करण जे लाइ। नाज़रीन ठारूशाह मां अव्हांखे अपडेट कयोसीं, जिते अग़वा ॼाणायल नारी जी बाज़ियाबी लाइ संदसि वारसनि तरफ़ां एहतजाज कयो वियो आहे। ठुल वेझो मुख़्तलिफ़ ॻोठनि में बाहि लॻण सबबि 4 पौरियतुनि जा घर सड़ी रखी विया। मुतासिरीन चयो त बाहि सबबि अनाज ऐं ॿियो क़ीमती सामान सड़ी रखी वियो। उन्हनि सरहदी वारनि खां सहायता जी अपील कई आहे। ठुल वेझो मुख़्तलिफ़ ॻोठनि में बाहि लॻण सबबि 4 पौरियतुनि जा घर सड़ी रखी विया। मुतासिरीन चयो त बाहि सबबि अनाज ऐं ॿियो क़ीमती सामान सड़ी रखी वियो आहे। उन्हनि सरहदी वारनि खां सहायता जी अपील कई आहे। वारिस ॾिनो माछी भरिसां गैस जी सहूलियत न मिलण ख़िलाफ़ ॻोठाणनि रतो देरो वारिस ॾिनो माछी मेन रोड ब्लॉक करे धरणो हयो।
उन्हनि चयो त जदीद दौर में बि गैस जी सहूलियत न हुजण सबबि ॻोठाणा काठियूं ॿारण ते मजबूर आहिनि। ॻोठाणनि पीपल्स पार्टी जे चूंडियल नुमाइंदनि खां गैस जी सहूलियत फराहम करण जो मुतालबो कयो आहे। वारिस ॾिनो माछी भरिसां गैस जी सहूलियत न मिलण ख़िलाफ़ ॻोठाणनि रतो देरो वारिस ॾिनो माछी मेन रोड ब्लॉक करे धरणो हयो आहे। उन्हनि जो चवणु आहे त गैस जी सहूलियत फराहम कई वञे। दड़ो में रोलू कुते शाइर अमीन सुमरो के ॾाढे ज़ख़्मी करे विधो। कुते ॾाढियल ज़ख़्मी के रूरल हेल्थ सेंटर में वैक्सीन बाद घर रवानो कयो वियो। दड़ो में रोलू कुते शाइर अमीन सुमरो के ॾाढे ज़ख़्मी करे विधो। तफ़सील मालूम कंदासीं हबीबुल्ला मेमण खां। जी हबीबुल्ला, छा तफ़सील आहिनि? लॻे ॻोठ इलाइक़ा मेमण आहे जिते जो रहवासी आहे शाइर ऐं अदबी सेंटर जो अॻुवान आहे मोहम्मद अमीन सुमरो इलाक़ाई। उनखे अॼु छिते कुते ॾारे विधो जेके दड़ो अस्पताल में पहुचायो वियो ऐं उनखे उते वैक्सीन लॻाई वई आहे। हिन वक़्तु उनजी हालत सुधरंदड़ आहे जॾहिं त उनखे सॼो रतन मां ॻाढ़ो थियल हो। हाणे उनजो चवणु आहे त आउं उन्हनि ते केस दाख़िल कराईंदुसि। जी वॾी महिरबानी हबीबुल्ला अपडेट करण जे लाइ। पीरवसण वेझो IBA हाई स्कूल में टियों साइंसी मेलो मुनक़िद कियो वियो। साइंसी मेले में शागिर्दनि मुख़्तलिफ़ साइंसी मॉडल्स ठाहे पेश किया। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल लतीफ़ शर। जी बिल्कुलु, असां हींअर मौजूदु आहियूं IBA हाई स्कूल टंडो मीराली में। हिते जिते जेको टियों साइंसी मेलो लॻायो वियो आहे जिते शागिर्दनि साइंसी मॉडल ठाहे जेको तजुर्बा कया आहिनि। अचो त शागिर्दनि खां पुछूं तव्हां कहिड़ा तजुर्बा कया आहिनि? चंड जे चिमकंदड़ हिसे जो चंड चिमकंदड़ हिसे जा जेके मरहला असां राति जो ॾिसंदा आहियूं तिन खे चंड जूं हालतूं या मरहला चइबो आहे। चंड उन्हीअ करे चिमकंदो नज़र ईंदो आहे छाकाणि त सिज जी पवंदड़ रोशनी सिज जी पवंदड़ रोशनी चंड ते पवंदी आहे ऐं जे सिज जी रोशनी चंड ते न पवंदी त उहो गैर रोशन ॾिसबो ऐं चंड ज़मीन जे चौधारी गर्दिश कंदे रहे तो चंड जे चिमकंदड़ सतह जा 59.5 ॾींहनि में KSI projects about adverb, modify verb, adjective or another adverb. It tells how and where and how often an action takes place. For example, a baby walk, it tells how a baby walk we can say slowly, fastly. My uncle came, when did he come? We can say today, tomorrow, task time. I search in my pen, where die? We can say here, there, everywhere. ज़मीन ऐं सिज जी ॿी आहे जीअं त चंड ज़मीन जे चौधारी गर्दिश कंदो रहे थो त असांखे फ़क़ति सिज जी रोशनी में चमकंदड़ हिसा नज़र ईंदा आहिनि जिन खे चंड जूं हालतूं या मरहला चवंदा आहियूं। चंड जे मुख्य सूरतनि जा 8 मरहला हूंदा आहिनि। चंड जे चमकींदड़ सूरतनि जे नालनि जो दारोमदार पुन जे करे चमकींदड़ नज़र ईंदो आहे। इन लाइ पहिरियों ते आहे चंड जो चमकींदड़ रोज़ानो वधी रहियो या घटिजी रहियो। चंड जो चमकंदड़ सो हिकिड़ो चक्कर 8 मरहलनि खां गुज़रण खां पोइ पूरो थींदो आहे। उन लाइ 29.5 ॾींहं लॻी वेंदा आहिनि। थैंक यू। एंगल ऑफ रिफ्लेक्शन जो माना हे रोशनी जो क़ाइदो आहे, माना कानून आहे त जेकॾहिं रोशनी कंहिं जहिड़ी बि एंगल सां ईंदी उन एंगल सां वापसि ईंदी। उहो डिपेंड थो करे उनजी सरफेस सां। इन सरफेस स्मूथ हूंदी त एंगल ऑफ इंसिडेंस बराबरि हूंदी एंगल ऑफ रिफ्लेक्शन जो। वधी वई आहे शायदि टी लहर उन जे करे ॿाहिरां स्कूल नथी सघिया आहिनि ऐं असां पंहिंजी महिनत कई आहे, पंहिंजे स्कूल जा पिरादर खे ठाहिया आहिनि। उन्हनि जे करे हथ जी महिनत खे अलाह ते वाह त जेको पंहिंजी महिनत कंदो हथ न ठाहींदो। उहो मुंहिंजो दोस्त आहे। जीअं त इन्हनि ॿारनि खे ख़बर आहे त उहे अॻिते बि हली कुझु सिखनि ऐं यूनिवर्सिटी लेवल ते बि कुझु हली सिखनि जीअं त उन्हनि खे हर कंहिं साम्हूं का धड़कन थिए अॻिते पंहिंजे मुस्तक़बिल में कुझु सिखनि। I will tell you what are uncountable nouns. Nouns which cannot be counted are called uncountable nouns. For example, milk, sunrise, sand, wheat, pulses, sugar. These all are uncountable nouns because we cannot count these all things. Our project name is Anatomy of Frog. जो मेंढक होता है वो खुश्की और पानी दोनों जगह पे रहता है। ये पानी में तैरता है और खुश्की पे छलांगे लगाता है। इसके पाँव के पंजों के दरमियान एक खाल की जली होती है जिसकी मदद से ये तैरता है। मेंढक के हाथों की 4 उंगली होती है और पाँव की 5 होती है। मेंढक अंडे देता है और बरसात के मौसम में पाया जाता है। ये सर्दियों में अपने आप को किसी कीचड़ में छुपा रहता है और इसकी जो खुराक होती है वो छोटे छोटे कीड़े मकोड़े होते हैं। मेंढक की ना तो गर्दन होती है ना दुम। इसका जो सर होता है वो उसकी धड़ के साथ जुड़ा हुआ होता है। सर जो इनके अंदरूनी अज़ा है वो मिलकर बहुत से निज़ामों को जन्म देते हैं जैसा कि इपीथीलियल, मस्क्यूलर, नर्स। पर अॻे हली उहो तजुर्बनि मां मुशाहिदो कयो वियो त क्रोमोसोम जेके आहिनि नॉन कलर बॉडी आहिनि। पोइ जेको हिन इतलाह ॾिनो हुयो उहो वाटर फिल्मिंग उन जो इतलाह ग़लति साबित थियो। हाणे ॿुधाईंदा तव्हांखे त क्रोमोसोम्स आहिनि छा। क्रोमोसोम धागे ने मां बनावट हूंदियूं आहिनि जेकी
सेल जे डिवाइड थियण खां पोइ मर्कज़ में ज़ाहिर थींदा। क्रोमोसोम तमामु मखसूस तइदाद में मिलनि था जेकी रंगीन मादे जा ठहियल हूंदा आहिनि। Mahmoud from class 5. Our project name is Faces of Moon. First of all, we should know about moon. Moon is the natural satellite of Earth. Earth has one moon. ज़मीन ते हिकिड़ो ई चंड आहे। चंड जा 8 मरहला थियनि था। There are 8 phases of moon. चंड जा 8 मरहला थींदा आहिनि जिन जी दारो मदार थींदी आहे। चंड जा 8 मरहला 4 प्राइमरी 4 इंटरमीडिएट 4 मरहला बुनियादी हूंदा आहिनि 4 न हूंदा आहिनि। नऊं चंड लाल असांखे ॾिसण में न ईंदो आहे छाकाणि त उहो चंड ज़मीन ऐं सिज जे विच में हूंदो आहे। हिलाल जो वधणु कमरी महीने खां शुरू थींदो आहे। हीउ तलवार वांगुरु हूंदो आहे। पहिरियों चौथो चंड जे चौथा हिसे जो हिसो हूंदो आहे हुनखे पहिरियों चौथो चइबो आहे। जॾहिं मरहला उन जे करे थींदा आहिनि जॾहिं सिज जी रोशनी चंड ते पवंदी आहे ऐं उहा कॾहिं घटि कॾहिं वधि थींदी रहंदी आहे उन जे करे मरहला थींदा आहिनि। अॼु असां टंडो मीरली में स्कूल लेवल ते साइंस डे सेलिब्रेट करे रहिया आहियूं जंहिंमें असांजा स्टूडेंट्स मुख़्तलिफ़ साइंस प्रोजेक्ट्स खणी आया आहिनि। उन में सोशल साइंस जा प्रोजेक्ट्स बि आहिनि। मक़सदु हिन डे खे सेलिब्रेट करण जो इहो हुयो त जेको सोसाइटी ऐं नेशनल लेवल ते असां चैलेंजिस जेके फेस करे रहिया आहियूं उन्हनि जा सॉल्यूशन्स छा आहिनि ऐं अॼु असांजा यंग साइंटिस्ट उन जा सॉल्यूशन्स खणी आया आहिनि। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा एनर्जी जो हुजे वेस्टेज ऑफ वाटर जो हुजे ऐं मुख़्तलिफ़ आइडियाज़ आहिनि। इवन पार्ट्स ऑफ स्पीच खे कहिड़े बहितर नमूने सां डेमोन्स्ट्रेट करे सघिजे थो खणी आया आहिनि। इन मां जेको मेन असांखे मिले थो त जेका हाईएस्ट लेवल ऑफ लर्निंग आहे जॾहिं ॿारु जेका शइ सिखंदो आहे उनखे इस्तेमालु कंदो आहे ऐं अॼु ॿारनि उहा शइ असांखे करे ॾेखारी आहे। हिकिड़ी नॉलेज अंडरस्टैंडिंग एप्लीकेशन खां हटी करे उहा शइ अप्लाई कई आहे रियल लाइफ में उनखे खणी आया आहिनि। सो इहा असांजे उस्तादनि जी टीचर्स जी अवां कम्यूनिटी जी मीडिया दोस्तनि जी ऐं सभिनि जी सक्सेस आहे ऐं सपोर्ट जे करे ई पॉसिबल आहे। जीअं त हिते असांजो हिकिड़ो वॾो प्रोग्राम हुयो जंहिंमें तक़रीबन 20 स्कूल पार्टिसिपेट कनि पिया पर कोरोना जे अचानक जेको थर्ड वेव जे करे असां जेका ॿाहिरीं पार्टिसिपेशन आहे उनखे ख़तमु करे सिर्फ़ु पंहिंजे ई स्कूल में सोचियोसीं त असां पंहिंजे स्कूल जो साइंस फेयर करायूं। उन में तक़रीबन ॿारनि जेके असांजे स्कूल जे मॉडल ठाहिया उहे 70 खनि मॉडल आहिनि जेके जंहिंजो वास्तो फिज़िक्स इंग्लिश केमिस्ट्री बायोलॉजी मैथ्स कंप्यूटर साइंस सोशल साइंस आहे। उन्हनि में तव्हां ॾिठो हूंदो त ॿारनि बहितरीनु कमु कयो आहे। असांखे मज़ो आयो आहे। असांजे टीचर्स बि महिनत कई आहे। नाज़रीन प्रोग्राम फ़िलहाल एतिरो ई। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।